अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेल। दिफ़ाई बजट में इज़ाफ़ो नाहे कयो वियो। 57% वसीला सूबनि ॾांहुं मुंतक़िल कया वेंदा आहिनि। अपोज़िशन समुंड पार पाकिस्तानियुनि खे हक़ नथी ॾियणु चाहे। सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म के ख़ास सलाहकार शहबाज गिल जी बिलावल भुट्टो ज़रदारी ते छिती तनक़ीद। शहबाज गिल जो चवणु आहे त बिलावल खे वफ़ाक़ी हुकूमत जी टैक्स जी ॻणती छो आहे। बिलावल इल्ज़ाम लॻायो त वफ़ाक़ टैक्स जमा नथो कराए। वफ़ाक़ी हुकूमत जी टैक्स जो 57% सूबनि खे मिलंदो आहे। सिंध जो पैसो अयान अली ज़रिए ॿाहिरि मोकिलियो वियो। सिंध हुकूमत 50 अरब रुपया टैक्स जो हदफ़ रखियो हो। सिंध हुकूमत टैक्स जो हदफ़ हासिल न करे सघी। सिंध जी अस्पतालुनि ऐं स्कूलनि में गॾा ॿधल आहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो शहबाज गिल जे बयान ते रद्द अमल। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हू हैरान आहे त शहबाज गिल जहिड़ा माण्हू गवर्नर हाउस अची सिंध हुकूमत खे गारियूं ॾियनि था। गवर्नर पाण त नांगा पर्बत घुमी रहियो आहे, पर गवर्नर हाउस ज़हरीले नांगनि जे हवाले करे वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर सिंध में ज़हरीली ॿोली इस्तेमालु करे रहिया आहिनि। अॼु शहबाज गिल अजाई तनक़ीद खां सवाइ कहिड़े कम जी ॻाल्हि कई। शहबाज गिल जी प्रेस कॉन्फ्रेंस सां चैलेंज जो टाइम ख़राब थियो। सिंध हुकूमत पंहिंजो टैक्स हदफ़ हासिल करे चुकी आहे। CTD ऐं वफ़ाक़ी जांच इदारे जी मीरपुर ख़ास में गॾियल कार्रवाई। 2 मुबैना दहशतगर्द गिरफ़्तार। DIG CTD उमर शाहिद जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार बजी ऐं अब्दुल नईम वटां वॾे तादाद में हथियार बरामद कया विया आहिनि। ॿई जवाबदार MQ अंबानी जा कारकुन रहिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि भारत मां RA पारां तरबियत ॾिनी वई आहे। जेकॾहिं अमेरिका खे अफ़गानिस्तान जे ख़िलाफ़ हवाई अॾा ॾिना विया त पाकिस्तान में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी वधंदी। अफ़गानिस्तान में जंगनि दौरान पाकिस्तान तमामु घणो नुक़सानु बर्दाश्त कयो। अफ़गान तालिबान पूरे मुल्क ते सोभ हासिल नथा करे सघनि। असां अफ़गानिस्तान जे कंहिं बि फ़ौजी कब्ज़े जी मुखालिफ़त कयूं था। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अमेरिकी अख़बार वाशिंगटन पोस्ट में लिखियल मज़मून में इज़हार। मुल्क में कोरोना वायरस वधीक 27 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 663 नवां केस रिपोर्ट ज़ाहिर। कोरोना केस हाकाई अचण जी शरह हिकु ॾाई 69% रही। कुनरी वेझो ॻोठ गुलाम रसूल आराइन में ॾेढ हफ़्तो अॻु भेण जी इज़त बचाइण दौरान जवाबदारनि मथां मारिजी वियल नौजवान भेरू कोली वारो मामिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG सिंध खे वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर IG सिंध खे ख़त लिखी घुर्बल ॿिनि जवाबदारनि मोहसिन आराइन ऐं पंजाब वासी बाबर राजपूत खे जल्द गिरफ़्तार करे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करण जी हिदायत कई। ऐं हिब्रो भरिसां बास पारां पोरित ते सख़्त तशदुद ऐं तज़लील जी वीडियो वायरल। ॻोठ रतोकोट में मामूली ॻाल्हि तां पोरित अली कुंबर खे सख़्त तशदुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। पोरित खे ज़ख़्मी हालत में ॿनी में उछलायो पियो। ॻणित जोगी हालत में हैदराबाद रेफर।